नाज़रीन, धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप जे सकाफ़ती ॾियारो बाशो सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि मल्हाइण जे ऐलान खे परॾीहनि में बि भरपूर मोट मिली रही आहे। कलोड़ा स्टेशन जे ख़ानगी स्कूल शहज़ाद स्कूलिंग सिस्टम में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। वधीक तफ़सील कामरान चोयोची हिन रिपोर्ट में। परॾीहनि में धरती टीवी जे ऐलान 3 डिसंबर ते बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहं जूं तयारियूं उरूज ते पहुतल। परॾीहनि कलोड़ा स्टेशन जे ख़ानगी स्कूल शहज़ाद स्कूलिंग सिस्टम में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक शागिर्दनि ऐं उस्ताद धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त तुंहिंजे क़दमनि तां क़ुर्बान वञा ए सिंध अमा तुंहिंजे पेर पुठियां तां घोर वञा ए सिंध अमा तो बुत धर्म जा ॿार ॾिठा तो ॾाहर जा ॾहकार ॾिठा ए सिंध अमा जॾहिं अजरक ऐं टोपी पाईंदो ऐं हिन कचड़े जी फंक्शन जी तयारी कंदा आहियूं त असांखे तमामु घणो फ़ख्रु महसूस थींदो आहे। इन प्रोग्राम में काफ़ी ॿार हिसो वरितो ऐं काफ़ी ॿार ख़ुशि हुया। हिन ॾींहं ते ॿार टोपी अजरक पाए ऐं दुनिया खे इहो ॿुधाईंदा आहिनि त असां बि सिंधी आहियूं, असांजी बि हिकिड़ी क़ौम आहे, असांजी बि हिकिड़ी सकाफ़त। असांखे ईद में अञा एतिरी ख़ुशी कान थींदी आहे जेतिरी हिन ॾियारे में ख़ुशी थी आहे। सिंध जे करे कफ़न मूंखे मंज़ूर आहे, आज़ादी ख़ातिर कयो दफ़न मूंखे मंज़ूर आहे। सिंध जे करे कफ़न मूंखे मंज़ूर आहे, आज़ादी ख़ातिर कयो दफ़न मूंखे मंज़ूर आहे। हिक पासे हुजे जिंद ॿिए पासे मुंहिंजी सिंध मां मुस्कुराए चवंदसि सिंध मूंखे मंज़ूर आहे। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं, सिंध में रहंदा आहियूं। सिंध असांजी हिकु धरती आहे जंहिंखे असां पंहिंजी माउ जे बराबरि चवंदा आहियूं। सिंध जे करे असां सभु कुझु करे सघूं था, पंहिंजी जान बि सिंध जे करे असां ॾेई सघूं था। कैमरा टीम सां गॾु कामरान जोयो, धरती टीवी, परॾीहनि।